नाज़रीन खैरपुर मीरस मां ख़बर है जेका मां ताईं पहुचायूं पिया। खैर मोहम्मद जामड़ो जी रिपोर्ट मुताबिक़ गंबट मां निकतल सोहरवर्दी जमायत गौसिया जो काफ़िलो ख़लीफ़ो पांधी खान जामड़ो जी क़यादत हेठि आस्थाने आलिया गौसिया पनवाकिल पहुतो, जिते जमायत गौसिया पनवाकिल इंढड़े मलिक बिरादरिन पारां रूहानी जोश ऐं जज़्बे सां काफ़िले जो शानदार इस्तक़बाल कयो वियो। गंबट मां रवानो थियल सोहरवर्दी जमायत गौसिया जो काफ़िलो ख़लीफ़ो पांधी खान जामड़ो जी अॻवानी में आस्थाना आलिया गौसिया पनवाकिल पहुतो। आस्थाना आलिया ते पहुचण शर्त जमायत गौसिया पनवाकिल जे ख़लीफ़ो मियाँ मोहम्मद नजमुद्दीन इंढड़, मामो मोहम्मद यूनिस इंढड़ बिरादरी ऐं मलिक बिरादरी गॾिजी गुलनि जी वर्खा सां काफ़िले जो वालिहाणो इस्तक़बाल कयो। उन मौक़े ते नात ख़्वान राही ख़ैरुद्दीन इंढड़ फ़क़ीर पारां रूह परवर कलाम पेश कयो, जंहिंसां महफ़िल ते वजदानी कैफ़ियत तारी थी वई। जॾहिं त फ़क़ीरनि ऐं महिमाननि खे हार पाराया विया। तक़रीब दौरान सोहरवर्दी जमायत गौसिया जे ख़लीफ़ो भंडारे खे सिंध जी सक़ाफ़त जी अलामत अजरक पाराए इज़त अफ़ज़ाई कई वई, जंहिं ते शिरकत कंदड़नि तरफ़ां ख़ुशीअ जो इज़हार कयो वियो। तक़रीब में वॾे अंग में फ़क़ीरनि मुरीदनि ऐं अक़ीदतमंदनि शिरकत कई, जॾहिं त आख़िर में महफ़िल ज़िक्र ऐं दुआ सां रूहानी तक़रीब पंहिंजी पुॼाणी ते पहुती।